नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कुंभ में ख़बर ॾींदा हलूं त कुंभ मौला में हाजी अब्दुल मजीद तमनाणी जो रवासी शौकत अली तमनाणी ऐं संदसि घरवारी समीना खातून कुंभ पुलिस खिलाफ़ एहतजाज कंदे दाईंदे चयो त पुलिस एहलकार शब्बीर हुसैन बंबरो बिना कंहिं वारंट जे घर में पुलिस काए मुंजी अमड़ ज़रीना खातून ज़ोजा मरूम हिदायत अली तमीना खे मारकुट कंदे थाणे ते खणी आयो, जॾहिं त कुंभ पुलिस सां न का लेडीज़ एहलकार हुई न के गिरफ़्तारी जा वारंट निकितल। कुछ माण्हू असांखे ब्लैकमेल करे पैसा घुरी रहिया आहिनि, जॾहिं त असां ॿिन्ही पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शिशनकोट खैरपुर मीरस में पसंदि जो परणो कयो। अॼु असांखे 22 ॾींहं थी चुका आहिनि। पुलिस बिना जवाज़ असांखे तंग करे पई। ॿिए पासे चिने ॻोठ भावलपुर पंजाब जे रवासन मसमात समीना धी जाम फिदा हुसैन भट्टी पंजाबी पंहिंजी चिटे मौक़ुफ़ ऐं हल्फिया बयान तो चयो आहे त मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शौकत अली वल्द मरूम हिदायत अली तमनाणी रहंदड़ अब्दुल मजीद तमनाणी मौला कुंभ सां शरीयत मुताबिक़ बिना कंहिं ज़ोर बार सां शादी कई है, जॾहिं त प्यार जो परणो कंदड़ जोड़े ज़िले खैरपुर जे ईमानदार SSP अमीर मसूद मंगसी खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी घर जी चौदीवारी जो तक़दस पामाल कयो। असां खां गरी रिश्वत तलब कई पई वञे, जॾहिं त हिननि मसमात ज़रीना तमनाणी खे आज़ाद करण ऐं ज़बरदस्ती खंबी ॼाण, जंहिंमें रोशन अली तमनाणी अली हसन गाओ जी बिला जवाज़ गिरफ्तारी ऐं आज़ादी जो पिण मुतालबो कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।